सीता सिंधु भवन सां मुंहिंजो जज़्बाती लगाव आहे। जॾहिं मूं MA जॉइन कई मुंबई यूनिवर्सिटीअ में, तॾहिं दादा राम पंजवाणी, अर्जन शाद ऐं पोपट हीरानंदाणी टई पढ़ाईंदा हुआ। तंहिंखां पोइ उहा उस्ताद ऐं शागिर्द जो रिश्तो प्रेम में तब्दील थी वियो। राम पंजवाणीअ जॾहिं हयात हो, मूंखे हुकुम कयाईं त मुंहिंजे ज़िंदगीअ जे बायोग्राफी लिख, पर मां न लिखी सघियुसि। राम जो जीवन एॾो वॾो हो जो उनखे बायोग्राफीअ में समाइणु हिन नाचीज़ जे वस जो कमु न हो। पर चवंदा आहिनि जेको मालिक जे मन में हूंदो आहे उहो थींदो ज़रूरु आहे। दादा जे गुज़ारे वञण खां पोइ सचपचु मुंहिंजे मन में अहिड़ो ख़्यालु आयो त दादा जी ख़्वाहिश खे मां पूरो करियां ऐं 8 महीना सांदहि सभिनी ॻाल्हियुनि खां रुख़सत वठी, नौकरीअ मां मोकल वठी, घर वारनि खां मोकल वठी पाण खे कमरे में बंदि कयो ऐं उन जो नतीजो निकितो जोगी जादू लाहे विया किताब। उहो जोगी जादू लाहे विया किताब हिन ई मंच ते राम पंजवाणीअ जे वेझे में वेझे दोस्त डॉक्टर अर्जन मीरचंदानी शाद खां मूं मुहूर्त करायो। 2013 दिसंबर में मूंखे सिंध सरकार जो हिकु कुर्बायतो सॾु थियो कल्चरल मिनिस्ट्रीअ पारां त शाह लतीफ़ जे उर्स ते शामिल थी मां न रुगो पेपर पढ़ां पर पंहिंजी अक़ीदत बि ॼाण। ऐं ठीकु उन ई वक़्तु ठाकुर चावला जे ॿारनि मूंखे फ़ोन कयो त दादा जी मर्ज़ी हुई त मुंहिंजूं हाथियूं सिंधु दरिया में प्रवाह कयूं वञनि। ॾिसो मालिक जो कहिड़ो करिश्मो आहे। मुंहिंजो वञणु इतफ़ाक़ी या करिश्मो चओ या मुंहिंजी ख़ुशकिस्मती चओ, मां दोस्त पंहिंजे वॾे भाउ ठाकुर चावला जंहिंजे ॿारनि सां मुंहिंजो प्रेम जो रस्तो आहे, ॼण मुंहिंजा ॿार आहिनि, उन्हनि जे हुकुम जे बजावरी करे मां हाथियूं खणी वियुसि। जेतोणीकि मां सरकारी महिमान हुउसि, डपु बि थिए पियो, छाकाणि तव्हांखे ख़बर आहे त पाकिस्तान सरकार जा पंहिंजा क़ाइदा ऐं कानून आहिनि। पोइ बि मां उते चुपचाप में पंहिंजे दोस्तनि सां गॾिजी सिंधु दरिया में पंहिंजे मुरबी भाउ, पंहिंजे प्यारे दोस्त, पंहिंजे सिंधियत जी शीदाई, तव्हांजो वाक़ुफ़ु परिचित मिस्टर ठाकुर चावला जूं हाथियूं सिंधु में प्रवाह कया आहे। ऐं एक्चुअली हिन किताब लिखण जी शुरूआति हुते ई थी। उते जेके सेमिनार थिया, 3 सेमिनार थिया, उते मूं 3 पेपर पढ़िया। उन खां पोइ मां 6-8 महीना साल लॻभॻि हिन किताब खे लॻी वियुसि ऐं जंहिंजो नतीजो तव्हां साम्हूं ॾिसो था। 1 साल जो सख़्तु पोरियो सभिनी कमकारनि खे छॾे ऐं अॼुकल्ह जा सिंधी ॿोली तव्हां ख़बर आहे साहित्यिक इदारनि खां पोइ घरनि मां निकिरंदी पई वञे। अहिड़ा किताब छपाइण ऐं हीअ किताब जेको आहे असांजे भेण शोभा DTP कयो आहे, सॼो उनखे रंग रूप जेको आहे उन ई ॾिनो आहे। अलबत पैसा मुंहिंजा आहिनि, छाकाणि जो कमु शाबस अथसि भेण खे जो अहिड़ो ॾुखियो कमु मूंखे वक़्त ते करे ॾिनई। दोस्तो, तव्हांजो शुभकामनाऊं खपनि त जीअं मां अॻिते पंहिंजे हिन ॿोलीअ जे, पंहिंजे सिंधी कल्चर जे खेत्र में जेसिताईं जीअरो आहियां पंहिंजो योगदान। महिरबानी, वॾी महिरबानी। ऐं डॉक्टर मोती प्रकाश जी तमामु वॾी महिरबानी जो हिन मुंहिंजे शिकायत जे सॾ ते हिते दोस्त आयो आहे। थैंक यू वेरी मच, थैंक यू।